मदीने तय्यबह जे अंदर सिंधड़ीअ मां हिकिड़ो जवान वयो आ। गॾु उन सां हिकिड़ो नओं मुस्लमान चयो मां भी हलां थो। वञण वारो प्रोफेसर आ। उन जो प्रोफेसर दोस्त हो जेको नान मुस्लिम आ। हुन जो सुहिणो किरदार सुहिणो अखलाक ॾिसी मुस्लमान थियो आ। जॾहिं मुस्लमान थियो आ हुन प्रोफेसर साहब चयो दोस्त मां महबूब जे मुल्क ते थो वञा। चई जे तूं महबूब जे मुल्क ते थो वञी त मां भी तोसां प्रिय जे दरबार में गॾु थो हलां। रमज़ान मुबारक जो महीनो आ, 25 जी रात आ। उहो प्रोफेसर साहब लिखंदो आ रात जो टाइम आ 1:58 जो टाइम आ। पाण फरमाईंदा अख सां लगी आ सुभान अल्लाह ॾिसां त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर मथां बीठो आ। पाण फरमाइनि था बच्चा उथी भलारी मही ढगड़ीअ जी महल अचे वई आ। अल्लाह जे रहमत मां वंड वठ। पाण प्रोफेसर साहब लिखे तो अखड़ियुनि मां नीर जारी थी विया। दिल पई चवे त अखड़ियूं न खोलियां, रुगो दिल भर जो दीदार कयां। महबूब फरमाइन पिया त उथी महबूबन जो हुकुम मां उथियुसि। उन महबूब जे क़ुर्ब वारी घड़ीअ मां वंड वरतुम। दिल में ख्याल कयुम त मूंसां गॾु जेको आयो उहो भी नओं मुस्लमान आ। छो न वञी उन खे भी उथारिया, मन उन खे भी घड़ी बि नसीब थी वञे। जीअं उन जे करीब मां पहुची अञा हथड़ो वधायो ई कोन, हुन पाण ई अखियूं खोले मुर्गी मुॾे निहारे चयो त मूंखे छो थो उथारी, घड़ी खन छो नथो छॾी त मां भी तो वांगुरु पंहिंजे दिल भर जो दीदार करे वठां। उन प्रोफेसर साहब चयो ओ खुदा जा बाना तू त नओं मुस्लमान आ, छा तोखे भी महबूब दीदार करायो? उन चयो याद रख तो हिकड़ी हिजरत कई आ, मूं 2 हिजरतूं कयूं हन। तो हिकड़ी हिजरत कई, पंहिंजो घर छॾे वतन छॾे प्रिय जे पाड़े में आयो आ। मूं हिकड़ी हिजरत कई आ, पंहिंजे अबे ॾाॾे जो मज़हब छॾियो। ॿी हिजरत करे पंहिंजो घरड़ो छॾे प्रिय जे दरबार में पहुतो हां। महबूब एॾो मेहरबान आ, महबूब एॾो मेहरबान आ। कमी किथे आ? हिकड़े मिंट जे लाइ ईमान वारा गौर कर। अल्लाह ताला जे कुदरत ॾे निहार। तूं असां कंहिंजा महबूब हूं? अल्लाह जो महबूब केर आ? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में जामे हुक्म फरमायो या अय्युहन नासुबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। ऐ इंसानो मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां खे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आ। हुक्म अल्लाह पाण फरमाईंदो आ, पर जॾहिं अल्लाह जो महबूब मदीने जो मीर रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जूं रातियूं जागण शुरू कंदो आ, अल्लाह वरी हुक्म फरमाईंदो आ या अय्युहल मुज़म्मिल, ओ मुझा दिल भर काली कमली वारा, कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फहू अविन कुस मिन्हु कलीला। अल्लाह ऐलान कंदो आ ऐ इंसान मां अल्लाह तोखे पंहिंजे इबादत जे वास्ते पैदा कयो आ। मुझो महबूब मदीने जो मीर भी आहे त इंसान इबादत त खुदा जी करे रहियो आ, लेकिन कसरत सां इबादत करे रहियो आ। छो त अल्लाह जो फरमान आ त मां बाना पैदा ई तोखे इन जे लाइ कयो आ। लेकिन खालिक कायनात हुअण जे बावजूद अल्लाह जे ज़ात खे पंहिंजे महबूब सां प्यार आ। उन प्यार जी इंतहा कंदे पंहिंजे महबूब खे रब फरमाईंदो आ ओ मुंहिंजा दिल भर सॼी रात न जाग, रात जो कुछ हिस्सो जाग, कुछ हिस्सो मुझा पुनल तू आराम कर। मां अल्लाह जो तोखे ही फरमाना।
होड़ा मुझे अल्लाह मुझे महबूब सां पांजे मोहब्बत जो इजहार फरमायो। हेडा वरी मुझे महबूब मदीने जे मीर पांजे उम्मत सां मोहब्बत जो इजहार फरमायो। खुदा के पांजो महबूब प्यारो आ, मुझे महबूब के पांजी उम्मत प्यारी आ। ओ मुझा दोस्त केतरियूं हदीसे मुबारक में निहार त मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम बार बार फरमायो, मुझे आका फरमायो मुझी उम्मत तेसी खैर ते हुंदी जेसती इफ्तारी करण में देर न कंदी। एक हदीस में मुझे आका फरमायो जे कदे खाते पीते जो था तवाजे हथ में आ, इफ्तारी जो टाइम थी वयो आ, अज़ान अल्लाह अकबर जो आवाज तवाजे कन में अची वयो आ, मुझे मदीने जे मीर फरमायो इन थाव के हेठ न रखो, भले जो तवा दस्तरखान जे मथों बीठा हो हेठ न रखो, इन थाव मां इते जो इते खाओ, जरूरत पूरी करे बाद में थाव हेठ रखो। ही चाहे मुझे आका जो पांजे उम्मत सां प्यारा। सहरी जे टाइम ते मुझो महबूब मदीने जो मीर पांजे सहाबा के सदे फरमाइंदो आ, अचो सहरी खाओ, सहरी खाइण में बरकत आ। ये सब कुछ छाए मुझा दोस्त अजीज, हे मुझे आका जो पांजे उम्मत सां प्यारा। एक दफे मुझे महबूब मदीने जो सहाबी रसूल मुझे आका जो गुलाम उन महसूस कयो त मुझो महबूब कसरत सां रोजा पियो रखे। उन ये महसूस कयो त मुझो महबूब सजो डी हो रोजे में आ। रात जे टाइम ते उन महसूस कयो त मुझो दिलबर सजी सजी रात जागी रहियो आ। उन पांजे दिल में अज़म कयो आ त हाणे अज खां वठी मां भी ॾींहनि जा ॾींहं रोजा रखंदुमि, रातियुनि जूं रातियूं जागी पांजे प्रिय जी पचार कंदुम, पांजे दिलबर जी सुन्नत अदा कंदुम। जीअं उन मुझे महबूब जे गुलाम इहो अमल शुरू कयो आ, कुर्बान वञा कमली वारे लजपाल जे मथां सॾ करे फरमाइन था, ओ अमरो बिनास हेॾे आ अची वयो आ। जी मुझा दिलबर मुझा महबूब पुछन था दे खबर तो ॾींहनि जा ॾींहं रोजा रखण शुरू कया। हा मुझा महबूब रातिन जूं रातियूं तो इबादत शुरू कई आ। हा मुझा महबूब छो थो इए करी, ओ मुझा महबूब जॾहिं मूं ॾिठो त मुझो महबूब दिलबर मदीने जो मीर ॾींहनि जा ॾींहं रोजा पियो रखे, मूं भी रखण शुरू कया। रातिन जूं रातियूं इबादत पियो करे, मूं भी करण शुरू कई। मुझे आका फरमायो खबरदार थी हमेशा पांजे पाण के रोजे में न रख। मुझे आका फरमायो घणे खां घणा रोजा रखण थो चाही त रमजान खां सवा हर महीने में 3 रोजा रखण तुंहिंजो कम आ। सॼे साल जे रोज़न जो सवाब ॾियण मुझे रब्बुल आलमीन जे ज़ात जो कम आ। ई छा आहे? ही उम्मत सां प्यार, ही उम्मत सां प्यार आ मुझे महबूब जो मुझो महबूब पांजे उम्मत के मुशक्कत में बर्दाश्त नथो करे सके। जी अल्लाह पांजे महबूब के मुशक्कत में बर्दाश्त नथो करे, तीअं मुझो महबूब भी पांजे उम्मत के मुशक्कत में बर्दाश्त नथो करे। ऐं अल्लाह जा बाना इहो ही सबब आहे जो मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं रात जे इंतजार में वेठा आहियूं, जंहिं रात जे इंतजार में जागण जूं तैयारियूं पिया कयूं, कॾहिं तव्हां सां गौर कयो आ इहा रात अल्लाह पाण ई ॾिनी आ मुझे महबूब थी। ईमान वारा गौर त कर, केड़ी दुनिया जे रस्मुन में अड़जी वयो आ मुसलमान, केड़ी दुनिया जे जफन में अड़जी वयो आ। पांजे पुनल खां सवा बेवफा दुनिया सां प्यार करे पांजी हीअ दुनिया भी विञायूं पिया, हो दुनिया भी विञायूं पिया। हिकड़े पुनल सां प्यार कर त हिते भी बेड़ो पार त हुते भी बेड़ो पार। मुझे महबूब आका जो पांजे उम्मत सां प्यार त निहार। मुझे दिल पर रहमत लिल आलमीन जे साम्हूं उन कौम जी गाल्हि कई वई जन जूं उमरियूं तमाम कुशादियूं हुयूं, अक्सर इबादत में गुजारे अल्लाह के राजी कंदा हुया। मुझे आका के उन वक्त केर याद आयो? सच्चाई सां सोच त सही,
तो कंहिंखे विसारियो आहे दोस्त? ईमानदारीअ सां पंहिंजो फ़ैसिलो कर। मिटनि खे बि कोन विसारियो अथई, सॾ भत में उन्हनि सां गॾु। दोस्तनि खे बि कोन विसारियो अथई, सॾ भत में उन्हनि सां गॾु। ओड़े पाड़े खे बि कोन विसारियो अथई, ॾुखीअ सुखीअ में उन सां गॾु। पैसा न अथई त कर्ज़ खणी बि सॾ भरिया छो मता दोस्त रुसी वञे। दोस्तनि खे बि न विसारियई, मिटनि खे बि न विसारियई। विसारियो कंहिंखे अथई? हिकिड़ो ख़ुदा खे, ॿियो दिलबर मुस्तफ़ा खे। आए हाय, वाह मुसलमान तुंहिंजी मुसलमानी, वाह मुसलमान तुंहिंजी मुसलमानी। मिटनि खे बि नथो विसारी त मता मिट नाराज़ थी वञे, ॾुखियो थो गुज़रई। दोस्तनि खे बि नथो विसारी, मता दोस्त नाराज़ थी वञे, ॾुखियो थो गुज़रई। लेकिन ख़ुदा जो सॾु थो थिए, महबूब मुस्तफ़ा जो सॾु थो थिए। अगरि तोखे छॾिणो आहे त हिकिड़ो ख़ुदा जो सॾु छॾिणो आहे, ॿियो महबूब मुस्तफ़ा जो छॾिणो आहे। सॼी सॼी रात कपड़ा सिबी थो, इन जे लाइ त कुझु कयां जो बच्चन खे करायां। ऐं ख़ुदा जा माना छा तुंहिंजी रोज़ी इन सिलाईअ में रखियल आहे? छा तुंहिंजे रोज़ीअ जो ज़ामिन मुंहिंजो ख़ुदा नाहे? छा तोखे रोज़ी ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा नाहे? सॼी सॼी रात अखियूं सुॼाए थो छॾी, छा तोखे ख़ुदा जे मथां तवकल नाहे? हा, इहा रोज़ी तुंहिंजे लाइ तॾहिं अज़ीम आहे जॾहिं मस्जिद मां अल्लाह अकबर जो सॾु थिए, कमकार छॾे भॼी आ, अल्लाह जे दरबार में झुकी रोई, वरी वञी बच्चन जी रोज़ी कर त रुपए खे लख जी ताक़त ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा। ऐं ईमान वारो गौर कयो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे तव्हां सां के रात ॾींहं फिक्र बच्चन जो, रात ॾींहं फिक्र बच्चन जो। अदा निमाज़ कोन आहे, तरावी कोन आहे, यार छा कयां, बच्चन जो ही कम आहे। अदा ॿे पहिरीं ते कोन आहे, यार दुकान ते सुख हुयुसि। अदा फलाण हर टाइम ते कोन को उज़ुर, जंहिंजो सबब कहिड़ो आहे? सबब या औलाद आहे या दौलत जो गॾु करणा। अफ़सोस आहे मुसलमान, अल्लाह क़ुरान में चए पियो, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। रब क़ुरान करीम में चवे, ऐ ईमान वारा खबरदार थी जा, मता तोखे ने दौलत जी हिरस, मता तोखे ने औलाद जी मोहब्बत मां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे। रब तो चवे खबरदार थी जा। असां जो हाल इहो आहे जो रात ॾींहं इन गफ़लत में गुज़ारे पंहिंजे ख़ुदा खां दूर लॻा पिया आहियूं, मुस्तफ़ा खां दूर लॻा पिया आहियूं। केरु मुसलमान? हकीकत आहे असांखे मुसलमान सदाईंदे शर्म अचणु घुर्जे। कहिड़े क़िस्म जा मुसलमान आहियूं? महबूब असांजे लाइ रोए, महबूब सरदारुल अंबिया। केर भी साबित करे ॾेखारे त महबूब कॾहिं ईअं रोई पंहिंजे बचड़नि जे लाइ दुआ घुरी हुजे, को साबित त करे। हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारे में प्यारो बचड़ो दिलबर हुसैन, कुलड़नि जो सुवार हुसैन हो। महबूबन के उन जे ॼमण शर्त अल्लाह जे ज़ात बाबरकात तमाम मामलात खां बाखबर रखियो। केर भी तारीख़ मां ॿुधाए त महबूबन कॾहिं सुणे हुसैन जे लाइ ईअं दुआ घुरी हुजे त मौला मुंहिंजे हुसैन तां हीअ तकलीफ़ खे दूर फरमाइजां, मौला मुंहिंजे हुसैन तां हीअ मुसीबत टारजां। न न, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे बच्चे हुसैन लाइ दुआ घुरी, मौला मुंहिंजे हुसैन खे साबित कदम रखजां, सब्र जी तौफ़ीक़ ॾिजां। पर जॾहिं गुनहगार उम्मत जो टाइम ईंदो आहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा सुणी फरमाईंदी आहे, रात जो ॾिसां थी मुंहिंजो दिलबर मदीने जो मीर ज़ारो कतार रोई रहियो आहे, मुसल्ले ते बीठो आहे, क़ियामुल लैला बीठो ताका नमाज में आ, अखड़न मां नीर वहन था, वड फुड़ी बरसात वसे थी, सजदे में आ मुझो महबूब पांजे गुनहगार उम्मत ला दुआ घुरंदो आ, उथंदो आ दुआ घुरंदो आ। हर वक्त मुझो महबूब तो असां जे ला दुआ घुरे। ऐ मुसलमान, तो असां जे हाल जे मथा अफसोस आ, विसारियो थो वरी उन पदर वफादार महबूब नंगदार नबी खे। ॿिए कंहिंखे बि न विसारियो अथऊं, कंहिंखे बि न विसारियो अथऊं। सभु यारियूं दोस्तियूं हलाईंदा था अचूं, इहा यारी दोस्ती कंहिंजे कम जी आहे? सॼी ज़िंदगी जंहिंसां दोस्ती मल्हाई थई, को ॿुधा अंबड़ खां वधीक रिश्तो, बच्चे ई अंबड़ खां वधीक कंहिंजो रिश्तो आहे त पोइ का अंबड़ कंहिं बच्चे सां गॾु क़बर में वई आहे?
ऐं ईमान वारा तोखे छा थी वियो आ? जीजल अमड़ खां वधीक पाकीज़ह रिश्तो, जीजल अमड़ खां वधीक सच्चो रिश्तो, जीजल अमड़ खां वधीक मुहब्बत वारो रिश्तो दुनिया में कोई कोन्हे को। जेकॾहिं जीजल अमड़ भी पंहिंजे बच्चे सां गॾु क़बर में नथी वञी सघे त ही ॿिया ठग दोस्त कोन ईंदई। हा, क़बर में ईंदई त हिकिड़ो महबूब मदीने जो मीर ईंदई। उन पिरीअ सां नीह कर, उन पिरीअ सां प्यार कर, उन पिरीअ सां इश्क कर। छा तोखां थो पुछां, जेको तोसां प्यार करे तू उनखे ॾुखियो रखंदे? छा थी वियो असांखे? असांजो ईमान वियो काॾे आहे? छा मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन नाहे? अल्लाह अकबर। इमाम हसन साईं, इमाम हसन साईं जे घर में फाका कशी जी हालत आ। केड़ी हालत आ? फाका कशी समझो था न, वेलन जा वेला मानी न हुजे। कंहिंजे घर में, इमाम हसन सुहणे जे घर में संदन जी हिकिड़ी गुलामियाणी आ। उन जॾहिं ॾिठो हिकिड़ो टाइम गुज़री वियो आ, ॿियो टाइम गुज़री वियो आ, देर कान थी करे हुन जो सोन जेका शइ घर में पई आ यकदम डोड़ंदी घर थी वञे, उहा शइ खणी थी अचे, छो त आले रसूल सां प्यार करण वारी आ। दिलबर हसन साईं जे आॾो अची चवे थी, मुंहिंजा महबूब ही फाका कशी मूंखां बर्दाश्त न थी सघी। हे सोन जी ज़री फलाणी मुंहिंजे घर में पई हुई, खणी आई आहियां, हिन खे बाज़ार में विकिरो करे घर जे लाइ कुझु सामान वठी अचो। कुर्बान वञा दिलबर हसन सोने जे शान जे मथां। पाण उन पंहिंजे गुलामियाणीअ ॾे निहारे, नौकरियाणीअ ॾे निहारे, अर्शे मुअल्ला ॾे निहारी नथा, अर्शे मुअल्ला ॾे निहारे पाण पंहिंजी मथे टंग मुबारक खणी अल्लाह अकबर चई जो ज़मीन ते हयूं त घर जा जेके थाम टिकर भितियूं हुयूं उहे बि सभई सोना थी विया। मुझे सोने इमाम हसन सोने उन पंहिंजे गुलामियाणी ॾे निहारे पाण फरमायो, ऐं अल्लाह जी बानी ख़बरदार थी, मतां तूं इहो थी समझी त असांजी हीअ बेवसी आ, असांजी हीअ बेहसी आ जो असांजे घर में फाका कशी आ। असांजी बेवसी नाहे, असांजी बेहसी नाहे। असांजे चाहियूं त हिक लत सां हे पूरी काइनात खे अल्लाह सोनो करे असांजे आॾो ॾेई छॾे, लेकिन असां जेको कुझु कयूं था पंहिंजे दिलबर नाने नबी पाक जी सुन्नत खे फॉलो था कयूं। असां पंहिंजे दिलबर नाना जी सुन्नत खे ज़िंदा था कयूं, जो असांजे सुहिणे नाना नबी पाक पेट खे पत्थर ॿधा। मुंहिंजे महबूब जे असहाबे सुफ़ा जे ज़िंदगीअ खे ॾिसो। ऐं मुस्लमानो, अॼु तव्हां सां रोज़े में थोड़ी तकलीफ़ थी अचे, शाम जो वाट वींदड़ खे था चऊं अदा अॼु मरी वियासीं, अॼु बुख आंड्रा वठी छॾिया, अॼु गर्मीअ हीअं करे छॾियो। ऐं अल्लाह जा बाना हे सब्र जो महीनो आ। छा उहो ख़ालिक़ काइनात नथो ॾिसे जंहिंजे लाइ तो बुख काटी आ? छा उन खां का ॻुझाई आ? कुछ भी ॻुझो न आहे उन जे ज़ात खां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असहाबे सुफ़ा जो इहो हाल हो जो फाका कशीअ जे सूरत में उन्हनि जो अहिड़ो हाल थी वियो जो ॿाहिरों अचण वारा जेके आराबी हुया, न सुञाणण वारा हुया, असहाबे सुफ़ा जो हाल ॾिसी हुननि जे मथां चिथरूं करण लॻा, तव्हांखे छा थी वियो आहे, एतिरा कमज़ोर थी विया आहियो, हली बि कोन था सघो। जॾहिं इहे अल्फाज़ रहमतल लिल आलमीन जे कननि मुबारकनि ते पवनि था, पाण फरमाइनि था त अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। हिन मुंहिंजे असहाबे सुफ़ा जो जेको अल्लाह जे वटि शान ऐं मक़ाम आ, अगर दुनिया खे ख़बर पवे त रूए ज़मीन जा बादशाह हिकिड़े पासे मां मुस्तफ़ा जो हिकिड़ो असहाबे सुफ़ा वारो गुलाम उन्हनि खां मक़ाम। मुंहिंजा दोस्त, अल्लाह सां फ़ैसिलो सचो कर, अल्लाह सां दुनिया वारो मुनाफ़िक़त वारो धोखो न कर। अल्लाह सां धोखो तू करे नथो सघी, लेकिन खुदा फरमाए थो क़ुरान में, وَمِنَ النَّاسِ مَن يَقُولُ آمَنَّا بِاللَّهِ وَبِالْيَوْمِ الْآخِرِ وَمَا هُمْ بِمُؤْمِنِينَ يُخَادِعُونَ اللَّهَ। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके अल्लाह सां धोखो कंदा आहिनि, किन वमा यख़्दऊन, अल्लाह फरमाए तो अल्लाह सां धोखो नथा कनि, इल्ला अनफुसहुम वमा यशउरून,
हकीकत में हू धोखो पंहिंजे नफ्स सां करे रहिया आहिनि, पंहिंजे पाण सां धोखो करे रहिया आहिनि। ऐं अल्लाह जा माना तूं इहो न सोच त मां ही जेको कुझु कयां थो पियो ख़ुदा सां धोखो नथो करी, पंहिंजे पाण सां धोखो करे रहियो आहे। खसारे मां पंहिंजे पाण खे कढ। रमज़ानुल मुबारक जो महीनो जंहिंमें शैतान बंदि लॻा पिया आहिनि, तोखे शराब केरु थो पियारे? शैतान बंदि लॻा पिया आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि लॻा पिया आहिनि, तोखां बदमाशूं केरु थो कराए? तोखां जहिड़ा फितना फसाद केरु थो कराए? शैतान जे मथां लानताणो ॾियण खां पहिरियों ई जेको तुंहिंजे अंदर में ख़ुबुस आहे उन पलीत खे परख। जे मुझे दिलबर अब्दुल जीलानी घोट फरमायो त मन अरफ नफ्सहू फक़द अरफ रब्बहू, जंहिं पंहिंजे नफ्स खे सुञातो उन ई पंहिंजे रब खे सुञातो। ऐं ईमान वारा पंहिंजे ज़ालिमन दुश्मन खे सुञाण। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां नातो छिन न, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां नातो ॻंढ। नातो ईअं कोन ॻंढबो जो दुनिया खे ॾेखारण जे लाइ रस्मन शरीक थी, न ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां नीह वारो नातो ॻंढ त ख़बर पवई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम